नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट कराची खां लाहौर वञी पसंद जी शादी कंदड़ दुआ ज़हरा खे पाण मुरादो फ़ैसिलो करण जी इजाज़त ॾेई छॾी। अदालत केस जो लिखत वारो हुकुम जारी कंदे चयो त हलफ़नामे जी रोशनी में अदालत उन नतीजे ते पहुती आहे त दुआ ज़हरा जंहिं सां चाहे रही सघे थी। लिखत वारे हुकुम में चयो वियो आहे त समूरनि सबूतनि जी रोशनी में अगवा जो केस दाख़िल नथो थी सघे। अदालत केस जी जांच ऑफिसर खे ज़िमनी चालान पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत चयो आहे त दुआ ज़हरा खे लाहौर हाई कोर्ट में पेश करण सिंध हुकूमत जी सवाबदीद ते आहे। ट्रायल कोर्ट खे कानून मूजिब कार्रवाई जारी रखणु घुर्जे। उन खां पहिरीं केस जी ॿुधणी दौरान अदालत जे हुकुम ते दुआ ज़हरा जे वालिदैन सां मुलाक़ात कराई वई। दुआ ज़हरा जी माउ सिंध हाई कोर्ट जे चैम्बर में धीउ सां मुलाक़ात खां पोइ अहम दावा कई त संदसि धीउ मुलाक़ात दौरान चयो त हू घर वञणु चाहे थी। उन खां अॻु दुआ ज़हरा जी अदालत में आमद जे मौक़े ते संदसि अमड़ अदालत जे कमरे में रोईंदी रही। अदालत दुआ ज़हरा जे वालिद खां पुछियो त तव्हांखे कुझु चवणो आहे, जंहिं ते हुन चयो त मुंहिंजी शादी खे 17 साल थिया आहिनि, मुंहिंजी धीउ 17 सालनि जी कीअं थी सघे थी। जंहिं ते जस्टिस जुनैद गफ़ार चयो त असां वटि दुआ ज़हरा जो बयानु आहे, असांखे सुप्रीम कोर्ट ऐं वफ़ाक़ी शरई अदालत जे फ़ैसिलनि खे ॾिसणो आहे। अदालत धुरियनि जा दलील ॿुधण खां पोइ महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो, जंहिं में अदालत दुआ ज़हरा खे पाण मुरादो फ़ैसिलो करण जी इजाज़त ॾेई छॾी।